घोटकी में जमायत अलعلوم सखर जे मोहम्मद चमन ज़मान नजम القادري चयो आहे त क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण खां सवाइ दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी नामुमकिन आहे। असांखे पंहिंजी ज़िंदगी क़ुरान पाक जी तालीमात मुताबिक़ गुज़ारण घुर्जे, छाकाणि त क़ुरान पाक खे पंहिंजे सीने में महफ़ूज़ करण वारनि खे अल्लाह साईं दुनिया ऐं आख़िरत में नवाज़ींदो आहे। अहिड़े ख्यालनि जो इज़हार हिन मदनी मस्जिद घोटकी में दरसुल क़ुरान की तक़रीब खे ख़िताब कंदे हिननि चयो त जॾहिं क़ुरान पाक जी तिलावत कई वञे त हिन ते गौर ऐं अमल बि कयो वञे। क़ुरान पाक जी तालीमात ते अमल करण सां ई असां दुनिया ऐं आख़िरत में सरकुरू थींदासीं। हिन चयो त असांखे सॼी हयाती क़ुरान पाक जे मुताबिक़ ही गुज़ारण घुर्जे। हिननि वधीक चयो त दरसुल क़ुरान सां माण्हुनि खे ज़िम्मेदार शहरी बणाए सघिजे थो ऐं उम्मत मुस्लिमा जी तरक़ी जो राज़ फ़हमुल क़ुरान में आहे। क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करे असां पंहिंजी आख़िरत खे संवारे सघूं था। दरसुल क़ुरान तक़रीब में हाफ़िज़ अब्दुल हलीम सैयदी, मौलाना मोहम्मद अशरफ सैयदी समेत 100 माण्हुनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।